तरे सतगुरु शब्द सुनाया। सतगुरु ने बाणी बुधान था, नाम बुधान था, भजन बुधान था, गोविंद जी वडाई, गोविंद जी सिफती बुधान था। इन करे सतगुरु जेवट दाता को नहीं, सतगुरु जड़ो दातार कोई नाए। जेको भगवान जो भजन तो बुधाए, सब सुनियो लोक सब आया। चवंता बुधो बुधो ध्यान सां बुधो, सभई बुधो सतगुरु मिलिए सच पाया। सतगुरु जे मिलण सां ई सच जी ख़बर थी पवे। सच जी ख़बर सतगुरु ॾियनि था, पर कीअं? जिनी विचों आप गवाया, जंहिं पंहिंजो पाण खे ख़तम करे छॾियो, उन खे मिलंदो सच। जोत बरे थी, उन जोत ते कुर्बान थियण जे लाइ मामूली सो कीड़ो पतंग पंहिंजो पाण खे जलाए थो छॾे। हीअं जलाइणो पवे थो, हीअं पंहिंजो पाण खे ख़तमु करणो थो पवे, तॾहिं परमात्मा जी ख़बर थी पवे। जिनी विचों आप गवाया, जंहिं पंहिंजो पाण खे उन सच ते जलाए छॾियो, ख़तमु करे छॾियो, कुर्बान करे छॾियो, पोइ जिनी सचो सच ॿुधाया। मुंहिंजे सतगुरुअ मूंखे जंहिं सच जी राह ॿुधाई, मां उन तां कुर्बान वञा, उन तां बलिहार वञा, उन तां पंहिंजो तन मन वारे छॾियां। बोल गुरु नानक देव। सामेला चौथा धन धन गुरु रामदास साईं। गुरमुख ढूंढे ढूंढी दिया, हर सजन लधा राम राजे। संगत चो सतनाम, वरी विचो सतनाम। गड़िया सबे गोपियां, गहने पौन पानी बैसंतर। सगली धरती माल धन, नानक मुसै ज्ञान व्योमी। मेला पहला वाइन चेले नचन गुर, उड उड रावा झाटे पाए। रोटियां कारण पूरे ताल, गावन गोपियां गावन कान। निर्भव निरंकार सचनाम, सेवक सेवै कर्म चढ़ाओ। सिखी सिखिया गुर विचारे, बोलू चरखा चक्की चक। लाटू मांधानिया अनगाह, सुए चाड़ बवाइए जंत। बंधन बंध बवाए सोए, नच नच से चले से रोए।
नचण कुदण मन का चाओ, ना तेरा निरंकार है न लइए नरक न जाइए। जे लोड़े चंगा आपना कर पुनो नीच सदाइए। कोरे न भरिए पाइए, कोरे न भरिए पाइए। सतनाम श्री हरि वाहिगुरु। नाम तेरा निरंकार है, जीव पिंड सब तिसदा। जे लोड़ है चंगा आपना, जे जरवाना पर रहे। को रहे न भरिए पाइए, सतनाम श्री हरि वाहिगुरु। पंथ दसावा नित खड़ी, मुंद जो बन बाले राम राजे। हर हर नाम पिताए गुर, हर मार्ग चाली राम राजे। मेरे मन तन नाम आधार है, हमें बिख जाली राम राजे। जने नानक सत्य गुर मेले हरे। हर मिलया बन वाली राम राजे। श्लोक मेला पहला। मुसलमाना सिफत सरीयत, बंदे सेज पवे विच बंदी। हिंदू सालाई सालाने, तीरथ नावे अर्चा पूजा। जोगी सुन दयावन जेते, सूखम मूरत नाम निरंजन। सत्या मन संतोख उपजै, दे दे मंगे सहसा गुणा। चोरा जारा ते कुड़ियारा, एक होंदा खाए चले एथाऊ। जल थल जिया पुरिया लोआ, कोई जाखेस तू जाने। नानक भगता भुख सालान, सदा आनंद रहे दिन राती। मेला पहला मिट्टी मुसलमान की, घर बांडे टाकिया। जल जल रोवे बुपड़ी, नानक जिन करते कारण पिया। गुरु नानक देव महाराज चौंतात मुसलमान कब्रन में पूरी दान शरीर के हिंदू जलाईंदा। हिंदू शरीर के जलाइन ता मुसलमान चौंता असा के जलाइणो न आहे। असा के धरती में पूरणो आ, जलाइण सा असा नापाक लेखींदा आहियूं। असा पाक तॾहिं लेखींदा आहियूं जॾहिं शरीर मिट्टीअ में पूरियो वञे। गुरु नानक साहिब चवनि था त मिट्टी मुसलमान की,
मिट्टी यानी शरीर, मुसलमान जो शरीर क़बर में विधो तो वञे। आख़िर केतिरनि सालनि खां पोइ उहे क़बरूं ढही थियूं पवनि ऐं उन ई मिटीअ खे कुंभार खणी करे उन मां मटका थो बणाए। मटका तो बणाए तो उन्हनि मिट्टीअ खे वरी बाहि में साॻियो ई जलाए थो। उन वक़्तु उहा मिट्टी पुकार थी करे, जॾहिं उन मिट्टीअ खे बि आग लॻे थी ऐं उहा मिट्टी पुकार थी करे उन जे मथां अंगर था पवनि, भठीअ में थी पवे। चवनि था इहे करतार सभु खेल रचाया, करण कराइण हार उहो परमात्मा आहे। इहा तुक बादशाह औरंगजेब गुरु घर जे बालक राम राय खां पुछी, मैं तव्हांजे गुरु नानक ईअं छो लिखियो आहे? इहा मुसलमाननि जी घटिताई कई अथई। औरंगजेब उन वक़्त जो ख़तरनाक बादशाह, जुल्मी, ऐं हिन राम राय गुरु घर जो बालक हुयो। गुरु हर राय साहिब मोकिलियो हुन, भाई औरंगजेब ॾे वञ, करामत ॾिसण थो चाहे। सॼी करामत उनखे ॾिनी हो राम राय खे। उन राम राय अनेक करामतूं औरंगजेब बादशाह खे ॾेखारियूं हुयूं। पहिरियों बिना घोड़नि जे रथ खे हलायो हुई त ॾिसां भई सतगुरुनि चयो आहे तूं ज़बान मां जेको अखर कढंदे उहो सच थींदो। बिना घोड़नि जे रथ खे चई रथ हलण लॻो। सुर्ग जा फल उनखे खाराई। जमुना नदीअ ते बिना ॿेड़ीअ जे पंधु करे ॾेखारियई बादशाह खे। सुर्ग जूं अप्सराऊं ॾेखारियई। ॾींहं अनेक अनेक करामतूं राम राय ॾेखारियूं। बादशाह जो ॾाढो प्रेम थी वियो हुन सां। बादशाह जो ॾाढो प्रेम थी वियो। तॾहिं बादशाह जॾहिं इहा अखर पुछो गुरु नानक ईअं छो लिखियो आहे भाई, तॾहिं राम राय सोचे तो मुंहिंजो एॾो प्रेम थी वियो आहे बादशाह सां। गुरु नानक साहिब जन जी त सची बाणी आहे। उन्हनि त कंहिंजो बि पर्दो रखियो न आहे, हर ॻाल्हि खोले चई तो। राम राय चए तो साईं न, गुरु नानक ईअं न लिखियो आहे। गुरु नानक लिखियो आहे मिट्टी बेईमान की। ओ वाहिगुरु। बादशाह त चुप थी वियो, पर गुरु हरराय साहिब जन खे ख़बर पई कि असांजे पुट गुरु नानक साहिब जी बाणी फेरे छॾी आहे। जेको गुरु नानक चयो आहे उहो नथो चवे पंहिंजे बादशाह खे ख़ुशि करण लाइ। अखर फेरे छॾियो अथई। गुरु साहिबनि जे गदीअ ते वेहण जो उहो पुट लाइक़ु हुयो ऐं वॾो बि हुयो ऐं करामत बि उनखे ॾिनी हो। पर गुरु हर राय साहिब सती पातशाही हिकिड़े सेवक जे हथ जवाब लिखाए मोकिलियोसि त राम राय तूं बादशाह जी सेवा कंदो रहो, असांखे अॻिते कॾहिं मुंहुं न ॾेखारजांइ। न तूं असांजो पुटु आहो न असां तुंहिंजा पीउ आहियूं। छो जो तो गुरु नानक साहिब जी बाणी फेरे छॾी, असांजे सतगुरू जी घटिताई करे छॾे। तोखे त बिल्कुलु सतगुरनि जी बाणी सची में सची बाणी आहे। तोखे हिकु हिकु अखर हुनजो सही चवणो हुयो, फेरणो न हुयो। हाणे तूं असांखे कॾहिं मुंहुं न ॾेखारजांइ, तूं असांजो पुटु आहे ई न। एॾी उन्हनि खे क़दुरु हुई गुरूअ जे बाणीअ जी, जो पंहिंजे वॾे पुट जो त्याग करे छॾियो। वरी कॾहिं बि उनजो मुंहुं न ॾिठो ऐं उहो देहरादून में वञी रहियो। दिल्ली छॾे करे ऐं हेॾो अमृतसर छॾे करे देहरादून में अलॻि वञी उन पंहिंजो आस्थान ठाहियो। उनजो बि आस्थान अॼु ताईं ठहियल आहे।
उते हिकिड़ी वॾी लठ लॻल आहे, उन जी निशानी जंहिंखे मुस्लमान मञींदा आहिनि, ऐं उते वञी करे धागा ॿधी ईंदा आहिनि, उन्हनि जी आश पूरी थींदी आहे। देहरादून शहर में उन जो ॾाढो वॾो आस्थान ठहियलु आहे राम राय जो। गुरु साहिबनि उनखे ठुकराए छॾियो, भई न, असांजे लाइ गुरूअ जी बाणी सभिनी खां मथे आहे। नानक जिन करते कारण किया सो जाने करता, बिन सतगुरु किने न पाईयो, बिन सतगुरु किने न पाईया। सतगुरु विच आप रखे ओंकर प्रगट आख सुनाई। सतगुरु मिलिए सदा मुकत है जिन विचों मोह चुकाया। उत्तम विचार है जिन सच्चे सिर चितलाया। जग जीवन दाता पाया, जग जीवन दाता पाया। सतनाम बिन सतगुरु किने न पाइयो, सतगुरु विच आप रखियो। सतगुरु मिलिए सदा मुकत है, उत्तम एव विचार है। जग जीवन दाता पाया, सतनाम श्री हरिवास। गुरमुख प्यारे आए मिल, मैं चिरी विष्णु ने राम राजे। मेरा मन तन बहुत बैरागिया। हर नैन रस बिन्ने राम राजे। मैं हरे प्रभु प्यारा दस गुर। मिले रे मन माने राम राजे। ओ मूर्ख कार लाइया। नानक में राम राजे। श्लोक महला पहला। श्री हरि वाहिगुरु। हाँ विच आया, हाँ विच गया, हाँ विच दिता, हाँ विच लिया, हाँ विच सचियार कूड़ियार, हाँ विच नरक सुरग अवतार, हाँ विच भरिए, हाँ विच धोवे। गुरु नानक देव महाराज चवंदा आहिनि, बंदे जो सॼो जीवन हाँ में यानी अहंकार में तो गुजरी वञे। ॼमण खां वठी अहंकार लॻी थो वञेसि, मौत ताईं अहंकार अथसि। विसरेसि नथो कि मां 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 मां, मां खे विसारे नथो सघे। आख़िरीअ ताईं, ॼमण खां वठी मरण ताईं हाँ हाँ अथसि। जेको ॾे थो तॾहिं बि चए थो मां ॾिनो। कुछ काथों मिलेसि तो तभी चए तो मिलियो थोड़ी आ, मां खसे वतो आ। हाँ विच दिता, हाँ विच लया। परमात्मा जी कृपा सां काई बरकत थी पवेसि त चए तो मां खटी आयो आहियां, कमायो मां आहे सॼी उमिरि। सच में भी मां मां अथसि, कूड़ में भी मां मां अथसि। हर ॻाल्हि में हिन जे हौमे रूपी पाप आहे, ऐं जंहिंखे हौमे आहे उन जे लाइ नरक आहे, सुर्ग आहे, उन जे लाइ जनम मरण आहे।
जे हौमी न हुजे तो उन जे लाइ न कोई जनम आहे, न कोई मरण आहे, न कोई सुर्ग आहे, न कोई नरक आहे। खिले तो तॾहिं बि अहंकार वसतो खिले, ऐं रोए तो तॾहिं बि अहंकार जे करे तो रोइणो पएसि, जो सोचे तो मां हे कमु न करे सघियुमि त रोए तो। ईअं नथो सम्झे परमात्मा भलो कयो, जेको कयईं सुठो कयईं। सॼी जिंदगी न जी हौमे में वञे थी। गुरु नानक साहिब चवनि था, हों विच भरिए हों विच धोवे, हों विच मूरख हों विच सियाणा, हों विच माया हों विच छाया। मूरख भी हौमे में लॻो पियो आहे, जंहिंखे घटि दिमाग़ आहे, मूरख आहे, उन खे बि हौमे आहे थोड़ी घणी, उन खे बि अहंकार आहे, चाहे दिमाग़ घटि अथसि, उन खे वरी पंहिंजो अहंकार। सभु को ॾिसे बि थो भई हिनखे दिमाग़ घटि आहे, हिनखे अकुल कोन्हे, पर उन खां कोई पुछे त उहो ईअं चवंदो त भई मां सभिनि खां सियाणो आहियां, मूंखां कोई सियाणो संसार में ई न हूंदो। जेको मूर्ख आहे उन खे बि परमात्मा अहिड़ी हौमी ॾेई छॾी आहे। गुरु नानक देव साहिब था चवनि त इहा माया, इहा छाया, ये सभु जीव जंत जेके परमात्मा पैदा कया आहिनि, सभिनि खे हौमी लॻी पई आहे, पर इन हौमे खे कोई सुञाणे। हौमे बूझे तांदर सूझे, नानक हुक्मी लिखिए लेख, मैला दूजा हौमे आ जाते, हौमे ई बंधना, हौमे किथों उपजे, हौमे ए हुक्म है। चवनि था इहा हौमे याने मां याने अहंकार काथों पैदा तो थे, उन खे अगर कोई समझी वञे तो समझो उन परमात्मा खे सुञाणे वरितो। इहो अहंकार जागी काथों तो, उन जे जड़ खे कोई अगर सुञाणे वठे, समझी वठे, तो गुरु नानक साहिब चवनि था बस वो ॻाल्हि ई सभु ख़तम थी वई। जातों शुरू थी थिए हौमे, जातों पैदा थी थिए अंदरों, वो पाण परमात्मा है। उन हौमे जो दरवाजो ॻोल्हे लहे भई हौमे काथों थी पैदा थिए। हौमे यानी अहंकार काथों तो पैदा थिए, कंहिंजे हुक्म सां तो पैदा थिए, इहो समझे। हौमे एहो हुक्म है, हौमे दीरग रोग है। सतगुरु नानक साहिब गुरु अंगद देव महाराज आसा दीवार में फरमाइनि था त हौमे वॾे में वॾो भारी रोग आहे, बीमारी आहे, परंतु इन बीमारीअ जी दवा भी इन हौमे में ही आहे। हौमे दीरग रोग है, वॾो दीरग चइबो आहे वॾे खे। हौमे जेका आहे वॾो दीरग भारी रोग आहे, पर दारू भी इस्म आहे, उन जी दवा भी इन में ही आहे, ॿाहिरि न आहे। पर कीअं मिलंदी? कृपा करे जे आपणी, नानक कहे सुनो जनो। जॾहिं उहो सतगुरु कृपा करे त जीव सतगुरु जे ॾिनल शब्द जी कमाई करे, तॾहिं पाए वठंदो हौमी काथों थी पैदा थिए, सुञाणे वठंदो। सेवकी थी संतोखी जिन सचो सच धियाईया, ओनी दुनिया तोड़े बंधनान पानी थोड़ा खाइया। वॾियाई वॾा पाया, वॾियाई वॾा पाया सतनाम। सेवकी थी संतोखी ओनी मंदे पैर न रखियो, ओनी दुनिया तोड़े बंधना तू बख्शीशी अगला।
वॾा पाया। सतनाम श्री हरि वाहिगुरु। गुरु साहिब का खुशी खुशी सां सेवा करे, जेका भी सेवा करे उमंग सां, उत्साह सां, प्रेम सां सेवा करे। जेका भी सेवा करे दिल सां सेवा करे। सच्चे नाम जो सिमरन कर, भुलजी करे भी मनमुख तारे न वञ, भुलजी करे भी मनमुखन जो संग न कर। धर्म कर, सुकृत कर, संतान के गुरुमुखान जिन दुनिया जा बंधन भी तोड़े छॾिया, उन्हनि खे खाइण पीअण भी मिठो नथो लॻे। उहे भोजन भी ईअं कनि था जीअं बीमार को दवा वठंदा शरीर खे हलाइण जे लाइ। उहे भोजन भी ईअं कंदा जवान जा उन्हनि खे स्वाद न ईंदा। उन्हनि खे को रस न खपंदा जवान जा। उन्हनि जे लाइ भोजन भी सिर्फ़ु ईअं आहे नाम जो सिमरन थींदो रहे। इन करे असां भोजन कयूं कुझु न कुझु, ऐं उहो बि अलूणो। गुरु अमरदास साहिब भंडारे में अलूणी खिचड़ी हलाईंदा हुआ, पाण भी उहा खाईंदा। ईअं न कि सतगुरु पंहिंजे लाइ को अलॻि ताम ठाराए, न, पाण भी साध संगत सां गॾु वेही उहा ई अलूणी खिचड़ी खाईंदा। पर उहा अलूणी खिचड़ी खाई वरी 3 कलाक तपस्या कंदा। तपस्या में वेही रहंदा हुआ। गुरु साहिब जी सेवा में उन्हनि जी धीअ हूंदी, उनजो नालो हो भानी। भानी एॾो प्रेम हो पंहिंजे पिता सां जो सिक सां सेवा कंदी। सेवा तो सभु कोई कंदो आहे, पर जेको दिल जे सिक सां सेवा करे। भानी पंहिंजे पिता 3 पातशाही श्री गुरु नानक देव जा स्वरूप गुरु अमरदास साहिब जंहिंजी सेवा सिक सां कंदी। सेवा कंदे कंदे ॾिसे थी त हे छा, जंहिं आसन ते मुंहिंजा पिता वेठा आहिनि उन आसन जो त पाव भॻल आहे, उन मंझीअ जो पाव भॻल आहे। अगरि थोरो बि मुंहिंजा बाबा हेॾे होॾे लुॾिया त ठका अची हेठि किरंदा। उन बचड़ीअ भाणीअ छा कयो जो पंहिंजी बाह खणी हुन पाए जी जॻह ते लॻाई त सही, पर उहा बाह बिल्कुलु उन नाप जी ॼण बिल्कुलु पूरी अची वई। बाह लॻाए छॾियईं, पर सतगुरु 3 कलाक नाम जे सिमरन लीन हुया। उते हथ हुनजो चीपजी वियो, खून निकिरण लॻो। धीरे धीरे एॾी तकलीफ़ थी जो आख़िर बेहोशी थियण लॻी, अखियूं बंदि थियण लॻियूं। एतिरे में सतगुरु अचानक जीअं अखियूं खोलियूं, साम्हूं नज़र पियो त खून फैलियो पियो आहे। हिकदमि जल्दी सिंघासन तां उथिया, ॾिठो तरी मंझीअ जो पाव भॻल आहे। असांजी नियाणीअ न बाह पंहिंजी ॾिनी आहे पाए जी जॻह ते। हिकदमि मंझी हटाए बाह कढियऊं, सिधी कयऊंसि बाह, भाग पाए गले लगाए चवंसि था पुट भानी बचड़ी तो ये छा कयो। अखियूं खोले चई बाबा तव्हां ई त चवंदा आहियो त नाम जी समाधि ॾाढी कीमती हूंदी आहे। हिकु हिकु श्वास लखनि करोड़नि खां कीमती हूंदो आहे। सिमरन में जेको लॻे थो, ध्यान में जेको वेहे थो, उन खां मथे ॿी काई अवस्था ई कोन्हे। इन करे मां चयुमि तव्हांजी समाधि भंग न थिए, इहो तव्हांजी कमाई, इहो तव्हांजी महिनत, इहो तव्हांजो खजानो न घटि थिए। इन करे मां बाह लॻाई। बाबा सतगुरु जो मन प्रेम में भरिजी आयो। भाणीअ खे भाकुर पाए मथो चुमी अनेक वरदान ॾिनो। चवंसि था बचड़ी तो सची सेवा कई आहे, सिक सां सेवकी थी, संतोखी तो ख़ुशीअ सां संतोष सां जेका हीअ सेवा कई आहे, तोखे इन जो फल मिलंदो। तोखे इन जो फल छा मिलंदो जो तूं वॾनि भागनि वारी थींदी आहीं। पुट भानी
तुंहिंजो पति भी गुरु नानक जो स्वरूप थींदो। तुंहिंजा पुट भी सभई महात्मा संत भगवान जा प्यारा भगत थींदा। तुंहिंजे कुल में सभई संत पैदा थींदा। तुंहिंजो कुल मशहूर थींदो संसार में। कीॾा वॾा वॾा सतगुरु इन करे चवनि था भाई सेवा जेका करे सची सिक सां कर, भले न कर उहो सुठो आहे, पर अशुद्ध मन सां सेवा न कर, शुद्ध मन सां सेवा कर। सेवा करे त संतोष सां सेवा कर। सेवा करे त ईअं सम्झ कि मां जी ज़िंदगी सतगुर खे ॾिनी। सेवा करे त पोइ ईअं न सम्झ को सेवा जे बदिरां मूंखे कुझु मजूरी मिले। सेवा जे बदिरां काई चाह न रखे। सेवा कर त संतोष सां। सेवकी की संतोषी जिन सचो सच ध्याया, उन्हीं मंदी पैर न रखियो कर सुकृत धर्म कमाया। उन्हीं दुनिया तोरी वंदना अन्न पानी थोड़ा खाया। तू बख्शीसी अगला नित देवे चढ़ाई सवाया, वडियाई वॾा पाया। उनखे उहो मालिक मिली थो, उनखे पाण ई उहा सची वॾाई सेवा में मिले थी। तो सेवा निष्काम थी करे गुरु अर्जन देव साहिब सुखमनी में। जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।